नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार यहाँ बिशार रसमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। कराची खां निकतल पीपल्स पार्टी के अवामी मार्च जो इस्लामाबाद लाइ सफ़र जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में अवामी मार्च वज़ीराबाद खां गुजरात पहुतो। काफ़िले की शानदार आजियां गुलन की वर्खा। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान के इस्तीफ़ा लाइ 24 कलाकनि की मोहलत ॾेई छॾी। चवे तो वज़ीर आज़म साहब तव्हां वटि 24 कलाक बचिया आहिनि, इस्तीफ़ा ॾेई हलिया वञो। इमरान ख़ान अवाम के वोट सां न पर एम्पायर की आङुर सबब इक़्तिदार में आयो आहे। संदसि सुञाणप सिलेक्टेड वज़ीर आज़म तौर थी आहे। इमरान ख़ान में हिम्मत आहे त इस्लामाबाद पहुचण खां अॻु असेंबली टुड़े ऐं इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। इमरान ख़ान एतिरो वाइड़ो थी चुको आहे जो हाणे गार गन ते लही आयो आहे। आसिफ़ अली ज़रदारी पंहिंजे हुकूमती दौर में मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 100% इज़ाफ़ो कयो। वज़ीर आज़म की सदारत हेठि PTI जे कोर कमेटी जो इजलास। वज़ीर आज़म पारां ॾखण पंजाब सूबे जो बिल क़ौमी असेंबली में आणण जो फ़ैसिलो। इमरान ख़ान जो चवणु आहे त जमहूरी हुकूमत खे को बि ख़तरो न आहे, चोरनि जी एजेंडा नाकाम बणाए छॾींदासीं। बेइतमादी वारी रिथ भले आणनि, असांजी तयारी बि मुकमिल आहे। जिन खे केसनि मां ख़तरो आहे उहे लुटियल रक़म मां इनक़िलाब नथा आणे सघनि। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी वारी रिथ आणण लाइ अपोज़िशन अॻुवाणनि राब्तनि ऐं मुलाक़ातुनि जो सिलसिलो तेज़ करे छॾियो। आसिफ़ अली ज़रदारी अॼु शहबाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात कंदो। ख़ुर्शीद शाह बि मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं बेइतमादी वारी रिथ आणण ते ॻाल्हियूं थींदियूं। अलाह जो शुक्र आहे त मुख़ालिफ़ दर वारनि खे एम्पायर न्यूट्रल नज़र अची रहियो आहे। जेकॾहिं हाराए विया त चवंदा त थर्ड एम्पायर असांखे हारायो। सियासत में ॻाल्हियुनि जे दरवाज़नि खे बंदि न कयो वेंदो। अपोज़िशन वारा बेइतमादी वारी रिथ आणण जो शौक़ु भले पूरो कनि, खे नाकामी मिलंदी। इमरान ख़ान अपोज़िशन खे हिक ई टोकरी में बंदि करे छॾींदो आहे। पीपल्स पार्टी जे जलसे में का बि रिंडक न विझंदासीं। PP खे डी चौक ते जलसे की इजाज़त ॾिनी आहे। PP जे मार्ग की सिक्योरिटी लाइ हिदायतूं जारी कयूं आहिनि। इमरान ख़ान समूरनि बहिराननि मां निकिरी ईंदो। घर वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस।